दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज से। या थकल हो या नबी से मोहब्बत कान्हे हो, ॾाढियां पढ़ो दिल जे मोहब्बत सां दुरूद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुंहिंजा भाइरो, अजीजो, दोस्तो ऐं बुजुर्गो, हिन लाड़कानी जा बाशूर मुसलमानो, मुबारक अवां खे जो अॼो की रात जे अंदर अल्लाह ताला अवां खे जमीन ते विहारे उन्हीं कुरान पाक जो बुधण नसीब फरमायो आ, जंहिंजे टेक ते चो सॼो जहान बीठो आ। आसमान जो बीहण बिना थंबे थूणीअ जे, जमीन जो पाणीअ जे मथां बीहण, बागन में मेवन जो पैदा थियण, रात मूं मटे ॾींहं जो अचणु, ॾींहं मूं मटे रात जो अचणु, चयो सॼो निज़ाम तेसि ताईं आहे जो जेसि ताईं दुनिया में क़ुरान आहे। कुरान आहे त दुनिया जो जहान भी आहे। कुरान हलियो हो चो काश ज़मीन ते न रहंदी, हीअ हस्ती आ जंहिंजे टेक ते चो सॼो जहान बीठो आ। ऐं कुरान मजीद रहमत जो बेपायान समंदर आ। कुरान मजीद अल्लाह ताला जल जलालुहु खे एॾो प्यारो आ, जे कुरान प्यारो अथसि त कुरान वारा भी प्यारा अथसि। को अमीर जी मजूरी करे, को नवाब जी मजूरी करे, को कामोरे जी मजूरी करे, को खान जी मजूरी करे, उहा उन्हनि खे मजूरी उन्हनि वटां मिलंदी। कंहिंखे 1000, कंहिंखे 2000, कंहिंखे 5000, पर जेको कुरान जी मजूरी कंदो अर्श वारो उन्हनि खे कुरान जे मजूरीअ जे बदिले में चओ जन्नत ॾींदो। हुजूर खे काफर था चवनि तो कुरान मजीद न पढ़ो, जेकी घुरे त साॼई। साईं फरमायो मां तव्हां मजूरी नथो घुरां, मांखे उहो मजूरी ॾींदो। ला असालुकुम अलैहि अजरा, इन अजरिय इल्ला अला रब्बिल आलमीन। ॾाढो नथा चओ सुभान अल्लाह। मज़ो त ॾिस केॾो आहे क़ुरान में। ॻाल्हियूं न कंदुमि, हिकिड़ो कलाकु टाइम आहे क़ुरान, पिछाड़ीअ ताईं क़ुरान ॿुधाईंदो मां, छो त हे खुटण जो ई न आहे। ला सालुकुम अलैहि अजरा इन अजरिय इल्ला अला रब्बिल आलमीन।
संजन फरमायो माखे अजूर उहो ॾींदो जेको जहान जो पालनहार। कहिड़ा पालनहार? ॿई हथ मथे करे चओ जेको पालनहार आहे तारीफ़ जे लाइक़ उहो आहे, जेको पालनहार आहे सजदे जे लाइक़ उहो आहे, जेको पालनहार आहे जो रुकुअनि जे लाइक़ उहो आहे, जेको पालनहार आहे जो इबादत जे लाइक़ उहो आहे, जेको पालनहार आहे जे अम्मा जे पेटों बच्चो करे ॿाहिरि कढियो आहे जो तारीफ़ जे लाइक़ उहो आहे। अर्ज़ थो कयां हीअ हस्ती अथव जंहिंजे करे आयल अज़ाब टरी थो वञे, चओ रुठल रब राज़ी थो थी वञे, क़बर क़यामत समूरा चओ सुहिणी थी वञे। मज़ूरी कर त क़ुरान जी कर। बिलाल क़ुरान जी मज़ूरी कई त घुमे मके जे घिटिन में पियो त जुतीअ जो खड़काट अर्श ते पियो हले। दुनिया में छा रखियो आहे छा? कुछ ही कोने जो ही हस्ती है। ओ मार के तांडन जे मच दे लेटायो हो के उस तो कुरान शरीफ के दिल पर की शरीबो अमार जे अम्मा के उठन में अबू जे बदरायो एक जो उत्तर मुंबे जो दखिण उठ हल रहींदो मां अध अध थी वेंदी जवाब में दीजे ते रहियो के रात मारंदे मिंट जे लोडे जो जान आओ अबू जे लखान उठ हलंदा वेंदा मां अखिन सां जन्नत जूं मारियूं ॾिसी रही आहियां। बिस्तो हो बीठो आहे परे ई कोन अखियूं हिन खां अखियूं ॿुटींदे ऋण में रुली वेंदी। पर जे अॼु हिन जो दीदार कने त को ॾींहुं उहो थींदो जो अर्श वारो सॾु करे चवंदी आत्मा पंहिंजो दीदार कयो दीदार दिल हस्ती ही आहे दुनिया में। को मेहमान कराची खां आयो, को लाहौर खां आयो, को इस्लामाबाद खां आयो, समूरा जो है कुरान मजीद रब जो मोकिलियल मेहमान जो लोहे महफूज़ खां आयो आहे। बल हुआ कुरान मजीद फी लौह महफूज़। काॾो मंज़िल करे कुरान आयो अखियूं कढियूं। वडेर जे मेहमान को अमीर जे मेहमान को हवाल न वरदे तो वो नाराज थी वेंदी। अर्श वारो दूजे कुरान मोकिलियल मुंहिंजो मेहमान दीन को हवाल न वरदे तो मां नाराज थी वेंदो। मां कुरान को हवाल वठी ओ मुंहिंजे कुरान जे मथों अमल कंदो वेंदे उन्हनि मारिन में विहारींदो मां जाते पुॼण सां ॾुख ई लही वेंदे। आहे दुनिया में कुरान ॿियो छा आहे दुनिया में? कुछ ही कोन। ही हस्ती पंचन शयुनि जे ज़ियारत करण सां अल्लाह जो गज़ब रब जो डमर रब जो कहर हटी वेंदो आहे। समूरा चओ त रहमत वसी पवंदी आहे। घणियूं शयूं पंज उहे कहिड़ियूं आहिनि? जो पहिरियों आहे कुरान जी ज़ियारत। पढ़ी न सघियो आहीं, ॿुधी न सघियो आहीं, दीदार कर बि रंगिजी वेंदे। पहिरियों कुरान मजीद जी ज़ियारत ऐं ॿिए नंबर में जो काबे जी ज़ियारत। ॾाढे हंधि जो सुभान अल्लाह निंड अथव
बे नंबर में आ काबे जी ज़ियारत। इन्ना अव्वल बैतिन वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। वञो यो मुल्क ॾिसी चो हिते कुझु ई कोन, चो सभु कुझु हुते आहे। कुरान मजीद पारस लोह खे पारस लगे तो डंगी सोन बनाए छॾे, पर जंहिंखे कुरान जो रंग लगे उनखे कुरान जन्नती बनाए छॾींदो आहे। अचो हिन जी शाम में जो हेरे त कयो, हिन जी शाम जाथे अबे जी शाम कम न ईंदी, अम्मा जी शाम कम न ईंदी, भाइरनि जी शाम कम न ईंदी, पाड़े ओड़े वारनि जी शाम कम न ईंदी, समूरा चओ ते कुरान जी शाम कम ईंदी। जाथे मण मिटीअ जा मथूं विझी ॿाहिरि पोइते मोटंदई, दोस्त पोइते मोटंदई, पाड़े वारा पोइते मोटंदई, कुरान मथे पासे ॾों अची पंहिंजे परवाने खे दिलदारी ॾींदो। गणती न कर मां उहो कुरान आहे जेको ओजागा करे मांखे पढ़ंदो ही, ओजागा करे मांखे ॿुधंदो ही। हाणे गणती न कर सभु छॾे वई, इहे मोड़ जा साथी आई, मां कुरान तोड़ जो साथी आहियां। न वेंदुमि मां कुरान तोखां तेसि ताईं पढ़े जेसि ताईं मां कुरान जन्नत में न पुॼाईंदो आहियां। हिते अबो कमींदो, अम्मा कमींदी, ॿाहिरि कमींदा, पाड़े वारा कमींदा, चो ही हस्ती कमी। हेॾे चो कुरान मैल कुरान न हलंदो साण, ब मेल न हलंदो, 5 मेल न हलंदो, चो पंहिंजे परवाने सां कुरान जन्नत ताईं कुलो कुले में मिलायूं हलंदुसि। कुरान वारे खे अर्श वारो सॾु करे चवंदो, या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजी इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया। ओ पंहिंजे नफ्स जूं ख़्वाहिशूं कटे, पंहिंजे रूह खे मुंहिंजे कुरान सां राहत ॾियारण वारा, मोट मुंहिंजे तरफ़। दुनिया में तो राज़ी कयो अॼु आ त मां राज़ी कया आहियां, दुनिया में तो 4 ॾींहं राज़ी कयो अॼु ओरे आ त मां उमिरि सॼी राज़ी कया आहियां। दुनिया में कपड़न के चटियूं विझी तो मांखे राज़ी कयो आ त अॼु मां पट जा वॻा पाराए राज़ी कया आहियां। इन्नल्लाह युदखिलुल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात। ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह, थकिजी पिया हो। मज़ो तेरे सो केॾो आहे क़ुरान में। इन्नल्लाह युदखिलुल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात जन्नातिन तजरी मिन ताहतिहल अन्हार युहल्लून फीहा मिन असाविर मिन ज़हबिन व लुअलुआ व लिबासुहुम फीहा हरीर। 17 पारो आहे, सूरत हज आहे, जो कुरान ॻाल्हियूं न आहिनि।
फरमाए उहे शख्स जन ईमान आंदो अमल सालिह कयूं उन्हनि खे अहिड़ी जन्नत में दाख़िल कंदुमि जंहिंजे हेठां नहरियूं थियूं वहनि। छा जूं नहरियूं? ॻाल्हाए मांसां। खीरनि जूं नहरियूं, माखियुनि जूं नहरियूं। हिते अॼु अधु खीर त अधु पानी। उमर सोने जो ज़मानो आहे। मां थी जे धीअ खे त पूरत नथी पए, खीर में पाणी विझ। धीअ थी जे मां कीअं पाणी विझां? अमीरुल मोमिनीन उमर फारूक खे ख़बर न पए। इहो थी ख़ौफ अल्लाह जो। मां थी जे उमर काथे आ? उमर ॾिसे त को नथो। धीअ थी जे मां जे उमर नथो ॾिसे त उमर जो ख़ुदा त ॾिसी रहियो आहे। तॾहिं फरमादो वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बी जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। ॾाढो नथा चओ सुभान अल्लाह, थकिजी पिया हो। कुरान त ॾिसो केॾो मिठो आहे। फरमाई जेको मां अल्लाह जे आॾो बीहण खां ॾिनो हुन जे लाइ मां डबल बाग़ीचनि वारो बिश्त तैयार कयो आहे। बिटा बाग सभु कुझु चयो अल्लाह जे जन्नत में आहे। बाग भी उते, मेवा भी उते, पट जा वगा भी उते, ओ पट जा बिस्तरा भी उते। मुत्तकीन अला फुरुशिन बताइनुहा मिन इस्तबरक वजनल जन्नतैन दान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। एड़ा पट जा बिस्तरा हिते ज़ाल थी रुसई त छिगल रिली भी खसे वेंदई। ठाही त मां ही का पिणे त न ठाही। होरे वञी तॾे ते लेट। अर्श वारो तुझे कुरान वारा तुझे अख बूटण जी देर आहे। मां वटि पुॼो त उन्हनि तूल विहारन पट जे बिस्तरनि ते टेक ॾेई विहारिया जो उमिरि जा ॾुख ई लही वई। हिते त कुझु बि कोन्हे, चओ सभु कुझु हुते आहे। हिते अधु खीर त अधु पाणी। उते ख़ालिस खीर जूं नारियूं थियूं आहिनि। फीहिमा ऐनान तजरियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। ॾाढो हंधि चओ सुभान अल्लाह। नारियूं भी उते, मेवा भी उते, जो बाग भी उते, पट जा वगा भी उते। पट ही पट, बिस्तरा भी पट जा उते। पर हेॾे मारे तक जो हूरा भी उते, जंहिंजी हिक हिक अख त कुकड़ जे आने जेॾी हूंदी, ॾिसण सां ॾुख ई लही वेंदई। फरमादो कअन्नहुल याकूत वल मरजान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। जी हूरा खपनी हेरे बारे तक त हिन दिल भर दे। हूरा भी अहिड़ियूं ॼणु त याकूत मरजान जूं त ठहियला हुयूं। उहे भी मुफ्त ॾींदो मां। हेरे मारे त कयो बहाई कान। हिक भी न, ॿ भी न, 5 भी न, घणियूं मिलंदियूं। हा हा हा, मज़ा त उते आहिनि। हिते हिक ज़ाल में रत में रात आहे माण्हुनि जी। इने हुते एॾियूं हूरा हसीन मिलंदियूं, ॾुख ई लही वञे। जेके कावड़ भी न कंदियूं, रहड़ भी न ॾींदियूं।
निमाणा नेण खणी जो तो दे निहारी न्यू दम मेरे जा दुख ही लही वेंदई उहे भी तुझे इंतजार में विहारियूं दम अज तू मुझे कुरान जे मर्ज़ी ते हलो ते मां तुझे मर्ज़ी ते हलंदुसि। असांजो हिकिड़ो माइट हो हाणे मरी वियो आहे मोहम्मद पनाह नालो तगारी खंदो वीचारो चयूंसि मामा पनाह हाणे पिछाड़ी थी घणो कमायो थी हाणे निमाज़ पढ़ निमाज़ पढ़दे जन्नत मिलंदई बाग मेवा हूरा कुदरत अल्लाह जी जेका हिट ज़ाल हुअसि उन जो नालो बि हूर हुअसि जे हिकिड़ी ई रत में रात कई आहे अची ॾाढ़ीअ ताईं तगारियूं खणायूं अथई त उहो 70 कहिड़ो हशर कंदियूं उते तिर जेतिरो बावी न पवंदी चप चोरींदो वञ मुरादा पूरियूं कंदो वञाए मा तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तद्दऊन। घुरो त मां ॾियां वठण में तूं थकबे समूरा चयो रब ॼण में न थक हुननि जा खज़ाना भरिया पिया आहिनि न। ओ फरमाए थो ईमान कामिल हुजे अमल सालिह हुजनि अहिड़ी जन्नत में दाख़िल कंदो मान जंहिंजे हितां नहरियूं थियूं वहनि नहरनि वारो बिश्त तॾींदो मान सोन जा कंगण भी पाराया वेंदनि मोती भी पाराया वेंदनि पट जा वॻा भी पहराया वेंदनि। छा थो सम्झे इनाम त ॾिस न जेको उते मिलंदा हिते तूं मांखे राज़ी कर उते मां राज़ी कंदो मां क़ुरान वारे खे सॾु करे चवंदो हा हा उहो ज़मानो बि तुंहिंजो मांखे यादि आहे जो मुझे कुरान मजीद के बुद्धि पंहिंजे दिल के ठारींदे उहो ज़मानो भी तुझो मांखे याद आ जो काबे दे मुंह करे मुंहिंजा सजदा कंदे उहो ज़मानो भी तुझो मूंखे याद आ जो बुखिया मुंहिंजे नाले ते खाराईंदे उहो ज़मानो भी तुझो मांखे याद आ जो मुंहिंजे नाले ते मुंहिंजे बानन उघाड़न के ढकाईंदे वो ज़मानो भी तुझो मांखे याद आ जो खट ते वेही असर जे टाइम ते दुनिया निंड पई हूंदी तू मां अल्लाह जा ज़िक्र कंदे वो ज़मानो भी तुझो याद आ जो मज़लूमन जी खिदमत कंदे हाणे उते तू मांखे राज़ी करे आयो आहे हाणे ओरे आ त मां रब तोखे राज़ी कयां आहे चप चोरींदो वञ त मुरादा पूरियूं कंदो वञाए जो सब कुछ उते आ हिते कुछ ही कोन हिते अॼु आहियूं हेरे मारे तक जो सुबह न हूंदा अबो कारे जेको कुलन ते खणी घुमाईंदो अम्मा कारे वई भार कारे विया पुट कारे विया मिट कारे विया तॾहिं फरमाए थो कुल्लु मन अलैहा फान वयबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। जो सब ते फना कंहिंखे आ बका हथ मथे खणी जो अल्लाह जो बका उन्हीं खे सदाई जीअर उहो आहे दाइम कायम उहो आहे अकेलो पर जाॾे ताॾे नज़र दस आहे अकेलो पर सभिनी जी संभाल थो करे आहे अकेलो पर सभिनी जी हिफ़ाज़त थो करे। इब्राहिम नबी के अराह में दाव छिलन जो कंहिं हिफ़ाज़त कई जो बाहिमो बाग बणाईस रब रब्बान ओ यूसुफ अलैहिस्सलाम के ॿाहिरि खूह में दाव छिलन उन जी कंहिं हिफ़ाज़त कई
गलती न करी उस वञा तू खूह में पुजंदे ही न त अॻे ई मार पोइ इंतजाम करे छॾींदुमि वार जोतिरो लोॾो बि न ईंदुई मिठी अमड़ जे हंज में अहिड़ियूं निंड्रा न कयूं वई जहिड़ियूं खूह में पाणीअ जे सिटा ते निंड्रा कराईंदो मां रब त रब आहे न फल्लाह खैरुन हाफिज़न व हुवा अरहमुर राहिमीन ॾाढियां त चओ सुभान अल्लाह भले में भलो निगहबान केरा नूह नबीअ जे बेड़े जी निगहबानी कई आहा एॾो पाणी आयो जो जबल बि बुॾी आहे जबल बि मथों भी पानी हले थो हेठों भी पानी दुआ घुरी बिस्मिल्लाह मजरेहा व मुरसाहा इन्न रब्बी लगफूरुर रहीम ॾाढे हम चओ सुभान अल्लाह दुआ कबूल थी वई मथों अल्लाह ताला हुक्म कियो आसमान पानी बंद करे वञे जमीन खे चई तू पानी खे चुही वञ अर्श वारे दुआ कबूल करे बेड़े खे चओ जूदी जबल ते पहुंचाए रब त रब्बान यो निगहबानी न करे त जो हली नथा सघूं विख ई नथो खणी सघे अयूब नबी बीमार जी निगहबानी कई ॻाल्हाईंदा हलो चओ अल्लाह अजअली मिन लदुनका सुल्तानन नसीरा मज़ो त केॾो आहे क़ुरान में हुज़ूर दुआ घुरी अर्श वारे कबूल रब मुंहिंजो सफ़र तुंहिंजे हवाले थी मके मां ॿाहिरि कॾहिं बि अमन सां मदीने में पुॼाए बि अमन सां अर्श वारे जो मुंहिंजा नबी दुआ तो घुरी मंजूर मां कई हाणे मुठ मिटीअ जी भरे उछलाइण तुंहिंजो कमु हवा के हुक्म करे काफरन जे अखियुनि में मिट्टी विझी विच काफरन मूं तो मोहम्मद के पार करण मां अल्लाह जे ज़ात जो केरो आहे भले में भलो निगहबान चओ रब रब हिफाज़त नबी जी कई जॾहिं मको छॾे मदीने ॾे था अचनि वाह मुंहिंजा रबी मोहम्मद तुंहिंजो शान सोने अलीअ खे बिस्तरे जो वारस बणायूं त अमानतां ॾिनियूं अॼु जाए सिद्दीक़ मुंहिंजे नबीअ सां साण गार में आया काफर पेरो खयूं अची मथों बीठा ॿिया था चवनि त नबी गार में आ सिद्दीक़ बि गार में आ अबू जेल थो चए न जे गार में हुजे हा त कोयले जी तानी टुटल हुजे हा ये आना जेके आहिनि इहे बि टुटल हुजनि हा उतां मोटिया वार रब दुश्मननि खे अंधो करे छॾियईं गार तो मोटाए हुज़ूर ऐं सिद्दीक़ जी हिफ़ाज़त कई नारो ईअं था आणो ॼणो 3 ॾींहंनि जी बुख अथव ईअं न नारे तकबीर नारे तकबीर शान मुस्तफा सुबह थियो अबू जेल दरवाजे ते आयो अदा ॻाल्हायो न सिद्दीक़ जे दर ते काॾे अबू बकर काॾे अरबी मोहम्मद अबू बकर जी नंढड़ी न्याणी अस्मा लिकरी आई ये चमाट दोहणे चवे थी ॿुधा काॾे हो चवे थी सुञाणा थी तूं बाबे जो भी दुश्मन आहे अरबी मोहम्मद जो भी दुश्मन आहे ओ अबू जेल इहे त चमाट ई थी बूटियूं बूटियूं कंदे न बाबे जो ॾसु ॾींदी मां न अरबी मोहम्मद जो ॾसु ॾींदी मां ईमान इहा शइ आहे न तू असां कुटी खाऊ मजनू दमा दम मस्त कलंदर सब कुछ अंदर है ना
सॼो ॾींहुं हिन जी गणती थी त इहो भरिजे हेतिरी न्याणी आ अकुल हैरान थी करे छॾे ओ अबू जेल जे की करणो थी कर न बाबे जो ॾस ॾींदी मां न अरबी मोहम्मद जो ॾस ॾींदी मां ईमान ती या शइ आहे न जो सिद्दीक जूं न्याणियूं बि नबीअ तो कुर्बान सिद्दीक जा पुट बि अरबी मोहम्मद तो कुर्बान सिद्दीक जी जान बि मुस्तफा तो कुर्बान हेरे मारे तकियो ॿुधो गौर सां वो अबू बकर सिद्दीक जी ऐं हुजूर जी हिफाज़त कई गार में ॻाल्हायो त मां सां काफ़रनि खे अंधो कयो सिद्दीक खे चयो पंहिंजी गणती न ई अरबी मोहम्मद जो फिक्र हो अबू बकर गणती न करजे बासा हूं त टियों रब जी ज़ात बि असां सां गॾु आसानी असनईम इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूल लिसाहिबी ला तहज़न इन्नल्लाह माना कुरान बुध तका कल्ब तो कटल है सॼो ॾींहुं डिशन ऐं टीवियुनि जे कॾ वेही होटलनि जूं बेंचा भॼी नास कयूं थी चांहि जो चुको पी उथ छॾ पचर बेंच जी घरों मोकिलाए थो अचे सॼो ॾींहुं तारा पटिया पिया दस ओ पैतन ऐं कसीदन ऐं रुबाइन ऐं दुहीरन ऐं शाइरनि जे शेर चवण वारनि जे ज़बान ते आमना जे लाल चुमी न ॾिनी आहे जे अरबी मोहम्मद नबूअत वारनि चपन मुबारकनि सां चुमी ॾिनी आहे त क़ुरान वारे जे ज़बान ते चुमी ॾिनी आहे नारे तकबीर शान मुस्तफा नारे तकबीर साहबी थो क़ुरान पढ़े रात जो हिर तक माडे साईं फरमा अबू हुरैरा ओरे तात जुमा मोहम्मद गुलामन जो इम्तिहान वठा केड़ा जागिन था केड़ा निंद में तू अध रात जो टीवी और डिश ॾींदे उते ही बात पटजी इहा कारा हुजूर जा गुलाम अध रात जे टाइम ते कनुंडे भी अल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम कुरान बुध कुरान الذين يبيتون لربهم سجدا وقياما سبحان اللہ ڈھری تھا کیوں مزو ته ڏسو केॾो आहे क़ुरान में उहे बि त जवान आहिनि हीअं जो नज़र कर त कंहिं महिल तिलावत था वेठा कनि नज़र जो कर त जवान सजदे में आहिनि क़ियाम में आहिनि साईं अबू हुरैरे साहबी खे चयो आ त अॼु मां मोहम्मद गुलामनि जो इम्तिहान वठां केड़ा निंड में केड़ा जागनि था हिकिड़े साहबीअ जे दर ते आया क़ुरान थो पढ़े तकियो मारे तकियो वरी ॿिए जे दर ते आया क़ुरान थो पढ़े जॾहिं टे साहबीअ जे दरवाज़े ते आया अहिड़ो मिठो क़ुरान थो पढ़े सियारे जी रात आहे पारो किरे थो साईं बीह चयो हुन जो क़ुरान था ॿुधनि सुबह थियो साहबी नमाज ते आयो पुट तो पे कुरान पढ़ियो रात जैसे हा वाह जे कुरान पढ़ियो थी रोआरे वेठो थी मां मोहम्मद खे सही मांखे त ख़बर कान ई त तव्हां दा ॿुधो न त अञा ठाहे ठाहे पढ़ा हा जे पुट जे ख़बर कान ई त बि अहिड़ो क़ुरान पढ़ियो थी जो मांखे रोआरे वेठो थी हाणे इहा ज़बान त ओरे कर जंहिंसां अहिड़ो मिठो क़ुरान पढ़ियो थी ओरे कर त हिन ज़बान ते मां मोहम्मद चुमी जाए वमा अल्लमनाहु शिर
वमा यंबगी लह इन हुवा इल्ला ज़िक्रुन व क़ुरआनुम मुबीन। समूरा चो अर्श वारो थो जे न को मुंहिंजो अरबी मोहम्मद शेरनि जे लाइ कोन शेर सेखारिया मां उहो क़ुरान ॾिनो मां जेको खुलियल नसीहत बणिजी आयो आहे। जो जंहिं ज़बान ते नबी संहिंजे नबूअत जा लब मुबारक लॻनि उनखे बाहि साड़ींदी हेर तक तक दमाॾे दुनिया वारी त न साड़ींदी पर चओ हू आख़िरत वारी बाहि बि न साड़ींदी। जुमियूं ॾिनियूं साईं क़ुरान वारनि जे ज़बान ते ऐं तोखे ज़बान मिली राग चवे गिलायूं करे पराया ऐब कढे इन्हीअ जे करे त ज़बान न ॾिनी मां फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरान जेतिरो थी सघे क़ुरान पढ़ो किन राग चो ॻाल्हा मां सां क़ुरान अर्रहमान अल्लमल क़ुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान। बाजारे रब बाज कई जो पैदा कई इंसान जो उनके सेखारी कुरान। पखी लातियूं लवनि बकरियूं बेका कनि रिढूं रड़ंदियूं न भिञूं अथनि हे हिकिड़ो क़ुरान थो पढ़े त हज़ारे हिन जे ज़बान मां जो माण्हू त क़ुरान ॿुधनि पर मलाइक बि क़ुरान ॿुधनि। ज़बान छाजे लाइ मिली थी त छा पढ़ो ओही अलाए छा थियो आहे माण्हुनि खे क़ुरान वणे नथो। नबी पाक जहिड़ी हस्तीअ खे मके मां छो लॻायूं जो मके जे मुशरिकनि खे क़ुरान न पियो वणे क़ुरान न पियो वणे। हुज़ूर मक्को छॾे मदीने ॾे था अचनि अल्लाह ताला रबी मोहम्मद करीम जी जो हिफ़ाज़त करे जो अमन सां मदीने में पुॼाई कई हिफ़ाज़त कई ॻाल्हा त मां सां मदीने खां जॾहिं ॿाहिरों आया यहूदियुनि जो आलिम अदा ॻाल्हाए न अब्दुल्ला बिन सलाम हीअं कागज़ ते सुवाल लिखी आयो अचे अरबी मोहम्मद त ॻाल्हायांसि सुवालनि जा जवाब वठंदोमांसि। नबी पाक ॾाचीअ ते सुवारनि ॾाचीअ जी मुहार चो अबू बकर सिद्दीक़ जे हथ में आ। नबी पाक जे मथे मुबारक ते जो कारे रंग जी दस्तार मुबारक ॿधल हुई ॾाची जबलनि जे ओट हुई हीअं जॾहिं सिधी थी ऐं हीअं लिखती उन यहूदियुनि जे आलम जी नज़र जॾहिं नबी पाक ते पई उते जो उते कागज़ खे फाड़ी कि मां भी गलत मुंहिंजा सुवाल भी गलत बराबर अरबी मोहम्मद सचो आ परे खां जंहिंजे चेहरे में नबूवत चिलकदी बीठी आ। मदीने वारो मां यहूदी न आहियां अचे अरबी मोहम्मद करीम वेझो अचे त मां दीदार भी कयां त कलमो पढ़ी मां सोने मोहम्मद जो गुलाम भी बण जा। नबी साईं जॾहिं मक्को छॾे मदीने ॾे था अचनि हेॾे मारे तकियो औरतूं कोठनि ते बीठियूं आहिनि अरबी मोहम्मद गुज़र करे त दीदार करे उञायल अखियूं सैरियाब कयूं। बनी नजार जे कबीले जूं छोकिरियूं हेॾे मारे तकियो का 4 सालनि जी आ का 5 जी ये गुडन रान थियूं खेॾनि हिक ॿिए खे थियूं चवनि अदी छॾियो अॼु गुडन खे अम्मा जे सुणे मोहम्मद जूं ॻाल्हियूं कंदी ओ बाबो जंहिंजूं ॻाल्हियूं कंदो अॼु अरबी मोहम्मद असांजे वेढ़े में अची रहियो आहे। बनी नजार जे कबीले जूं छोकिरियूं डुकंदियूं थियूं अचनि मंझंदि जो टाइम आहे नबी पाक जी नज़र मुबारक जो पई ॾिठूं त पेरें उघाड़ियूं आहिनि उन महिल ॾाचीअ खे हेठि विहारियूं न्याणियुनि खे चऊं पुट ओरे अचो तव्हां मुंहिंजे दामन खे चिंबड़ी पओ
तो पो मां सफर कंदुम न तो मां सफर ही न कंदुम। साहबी था चवन अल्लाह जा रसूल इन जा हथ पैर खराब कपड़ा तवांजा खराब थींदा। हुजूर फरमाइन था कपड़ा मोहम्मद पाण धोईंदो पर न्याणिन जे पेरन जो सरण बर्दाश्त न कंदो। जे उम्मत जे न्याणिन के मां मोहम्मद प्यारो हां तो उम्मत जूं न्याणियूं भी मां मोहम्मद के प्यारियूं हन। नारे तकबीर शान मुस्तफा नारे तकबीर। अमीर कतारूं कयूं बीठान हर को तुझे दर भी मोहम्मद माडे हले मुझो मेहमान बनजे। सजे मदीने में गरीब अयूब अंसारी हो अदा मारे तक जो ॻाल्हायो न पंहिंजे घरवारीअ खे तुझे मुंहिंजी प्यारी घरवारी जी कुर्बान वञाए कंहिंजो अंगण त बुहार मना रबी मोहम्मद करीम असांजे अंगण ते कदम मुबारक खणी। घरवारी थी चवे किबला मां त 10 दफ़ा अंगण बुहारिया पर सॼे मदीने में असां गरीब हूं। होॾो अमीर कतारूं कयूं बीठान काथे ईंदो अरबी मोहम्मद असां ॾे। घरवारीअ खे चई तूं अंगण बुहार त मां कुंड में रोई पंहिंजे रब खे दोराज़ी कयां। हेॾे हेॾे मारे तक ये एड़ी हस्ती आ ये एड़ी शय आ जो जेका अर्श खे लोॾे। दुआ एड़ी शय मथे हथ खया थई अखिन मां पानी दो वहे। ओ अर्श वारा खुदा ओ जहान जा पालनहार अल्लाह सोन नथो घुराए चांदी नथो घुराए हीरा लाल जवाहर नथो घुराए। यो अरबी मोहम्मद करीम जेको मक्को छॾे मदीने में आयो आ यो 5 मिंट मुंहिंजे अंगण ते अचे मांखे सभु कुझु मिली वियो। मारे तकजो ये दर्द मुंहिंजो दाह कई दुआ कबूल थी। ओ लाड़काने वाला सजी दुनिया मदद कंदई लालच ते रब मदद बाने जी कंदो आ बिना लालच जे हुआ मौलाकुम वनीमल मौला वनीमन नसीर। ॾाढे हंध चो सुभान अल्लाह जो दुआ कबूल थी। भज जिबरील मुझे नबी के चो अमीर प्यारा कंदे गरीब नाराज थी वई गरीब प्यारा कंदे अमीर नाराज थी वई। हुजूर के वनी चो त तवा हे फैसलो कयो त मां डाचे ते सवार थो थियां इन जो मुहारा मां मोहम्मद छड्यां थो। या जंहिंजे दर ते बीठी मां मोहम्मद उन जो मेहमान बण। ॾाढे चो सुभान अल्लाह। नबी पाक ये डाचे ते सवार थिया हेॾे मारे तक जा ये मुहारा छॾियूं अथऊं। डाची जे पई त सिधो अची अयूब अंसारी जे दरवाज़े ते बीठी न विख अॻे थी पयसि न पोइते थी पयसि। जेको ॿियो चए त 5 मिंट रबी मोहम्मद मुंहिंजे अंगण ते अचे उन मोहम्मद करीम खे 6 महीना रातिनि जा रब साईं अयूब अंसारी जे घर में रहाए छॾियो आहे। तूं तो चें अञा रब नथो ॿुधे समूरा चओ किविलिन जी भी ॿुधे माकोड़न जी भी ॿुधे थो जीतन जी भी ॿुधे थो पखिन जी भी ॿुधे थो। समूरा चओ जहिड़ी हर शइ जे पैदा करण वारो उहो आहे त सभिनी जा सॾ ॿुधण वारो बि चओ उहो आहे। अखियूं ॿुधियूं थी क़ुर में किचन में ॻारा कयूं बीठो आहियां फलाणा साईं मुंहिंजी मदद कर। अर्श वारो थो चए बाना छो चरियो थियो आहे सब परे थी मां वेझो आहे सॾु तूं कर जी मां कयां झोल तूं झल भरे मां छॾियां। या अय्युहन्नास अंतुमुल फुकरा इलल्लाह वल्लाहु हुवल गनियुल हमीद।
जब जो उनजे दर्जा मोहताज थियो सीट करे पेट गंद सां भरियो पियो थी वड़ाई करे हित कंधा मां थी पवई या मां सुभाणे मिट्टीअ में मिलाइजी वेंदई वड़ाई करे त उहो करे सुब्हानहू व तआला अम्मा यक़ूलून उलूवन कबीरा। पाक केरा मथां केरा ॻाल्हायो मासां वॾो केरा हिकिड़ो कुल हुवल्लाहु अहद। कमाल तो हुनजे ताक़त जो ॾिस आहे अकेलो पर सार जो सभिनी जी थो लहे सभिनी खे थो रोज़ी रसाए सभिनी जी संभाल थो करे जो हिकु अर्ज़ पे कयो मां त नबी पाक जी हिफ़ाज़त कई ॻाल्हायो मां चयो अल्लाह पंज शयूं पे बयान कयमि पहिरियों आहे क़ुरान जी ज़ियारत ॿियो आहे काबे जी ज़ियारत टियों आहे आब ज़मज़म जी ज़ियारत चौथों आहे आबे अम्मा जी ज़ियारत। अब वणे थो अॼु अछी ॾाढ़ी थी वई धिको ॾेसि हाणे बि हफ़्तो खनि थींदो हिकिड़ो माण्हू मिलियो रुस्तम खां परियों वेठो वीचारे मांखे चयोसीं हे त ॾिस पुटनि पावर जे तार में धिको ॾिनो थी चवंदा घर छॾे वञ कारे वञा अछी ॾाढ़ी वीचारे जा ॻोढ़ा ॾाढ़ीअ ते पिया किरनि ओ बेहया अहिड़े अबे खे कीअं थो नाराज़ करे ओ जे अबे मां जी तारीफ़ अर्श वारे पंहिंजे क़ुरान में कई आहे वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्या व बिल वालिदैन ihsana व इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फू वला तनहरहुमा व कुल लहुमा कौलन करीमा। ॾाढियां त चओ सुभान अल्लाह जे अबे पत्थर कुटिया जे मजूरियूं कयूं जे तगारियूं खयूं अॼु उहो बाबो तोखे नथो वणे बेहया थियो अखियूं मुटियूं थी अम्मा जे गंद धोतई जेका खीर थी पीआरई अधरा जे टाइम ते बच्चो ॿाहिरां बि दर में दी दस ओ अल्लाह मुंहिंजो बच्चो तुंहिंजे हवाले थी समूरा चयो इन पुट खां त चयो न्याणियूं भलियूं न्याणियूं निमाणियूं थींदियूं आहिनि पुट थो चए त मर्ज़ीअ ते पढ़ाए न त पावर में थो पाण ॼाए अबे जी रत में रात इन खां न्याणियूं भलियूं अंधे जे कढ मंडे जे कढ ग़रीब जे कढ लाए छॾींदे न्याणी वीचारी रोईंदी वेंदी अखियुनि मां पाणी वहाईंदी वेंदी पर बाबे जी चयो लॼे पग बचायूं वेंदी आहे कि न ॻाल्हायो त मां सां यो पुट अबो भी तरी थो करे जो 5 रुपए जी लालच दस न्याणीअ खे ॾे तोड़े न ॾे त बि अबे जो लफ़्ज़ ज़बान तो न लाहींदी। हिकिड़ी जाइ ते जलसो थियो हाजी साहब हो जंहिं जलसो करायो 14,000 त फंडर वठी आयो ज़रदा पुलाव आलमन खे दावत कई खुशीअ में न पियो मापे अछी ॾाढ़ी ॾे हवाल हाजी साहब ॿी ज़ाल पढ़ियो आहे चईंसि न पुट जायो थी चईंसि न भला हे कहिड़ी खुशीअ में वाज़ करायो थी से हिकिड़ी न्याणी आहे अॼु क़ुरान जी हाफ़िज़ानी थी वई आहे उची चादर बाज़ार में वठी आयो हां तव्हां मौलवियुनि खे घुरायो अथमि हेॾो इंतज़ाम कयो अथमि मां त मरी वेंदुमि पोइ मुंहिंजी न्याणी क़ुरान पढ़ंदी मां अबे जे क़बर ते पई रहमत वसंदी वसंदी। ॾाढियां त चओ सुभान अल्लाह जो न्याणियूं निमाणियूं थींदियूं आहिनि अम्मा फातिमा भी रसूलुल्लाह के एडी प्यारी ही जंहिंखे फरमाईंदा पुट तूं मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे जे तोखे न पढ़ायां त तूं हयादार आहे सॼी उमिरि तोखे मुड़ुस जी ज़रूरत न पवंदी पर अम्मा जे मां मोहम्मद न्याणियूं ॾींहं विहारींदुमि त मुंहिंजी उम्मत न्याणियूं साल विहारे छॾींदी मां फ़ैसिलो कयो आहे तोखे सोणे अलीअ सां थो पढ़ायां
हाणे हीअं चओ सॼी दुनिया में अहिड़ी कुंवार कान्हे जेका सोने अलीअ खे मिली सॼी दुनिया में चओ अहिड़ो सहुरो ई कंहिंजो कोन्हे चओ जेको सोने अलीअ खे सहुरो मिलियो आहे को अहिड़ो कंहिंजो सहुरो ॻाल्हायो तव्हां सां चओ जेको अली साईं खे सहुरो मिलियो सॼी दुनिया में अहिड़ो घोट ई कोन्हे जेको सिद्दीक़ अकबर जे घरां अरबी मोहम्मद जो घोट थियो थो अचई सॼी दुनिया में चओ अहिड़ो न्याणो ई कोन्हे जो जेको सिद्दीक़ खे न्याणो मिलियो आहे उहो न्याणो मिलियो आहे जंहिंजी क़ुरान में नेकी आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह इहो चओ सिद्दीक़ जो न्याणो आहे उहो न्याणो मिलियो लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह चओ असांखे हरीस नबी मिलियो आहे साहबी था चवनि से क़यामत ॾींहुं तोखे काथे लहूं चइनि जाते ग़रीब ॾिसो उते अचिजो विच में मां मोहम्मद बीठो हूंदुसि साईं उते न हुजे पोइ काथे लहूं चइनि जाते अमल नामनि जे ताराज़ीअ जी तोर थींदी उते अचिजो उते मां मोहम्मद बीठो हूंदुसि साईं उते न हुजे पोइ काथे लहूं कि आब हौज़ कौसर ते ईजो मां सोन जा प्याला भरे पियो मां मोहम्मद पंहिंजनि खे पीआरी जो जेका बर्फ खां थधी माखीअ खां मिठी खीर खां वधीक सफ़ेद पीआरण वारो आमना जो लाल पीअण वारी चओ इहा उम्मत सगोरी हूंदी ॾाढा त चओ सुभान अल्लाह साईं उते न हुजे पोइ काथे लही जे पुलसरा ते अचिजो मां मोहम्मद उते बीठो हूंदुमि न रखंदुसि तेसि ताईं पंहिंजा कदम मुबारक जेसि ताईं पंहिंजी उम्मत घणे में घणी न पार कराईंदुसि वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह नबी सां रब वाइदो कयो त मां एतिरो तोखे अता कंदुमि जो तूं राज़ी थी वञे चओ हाणे हीअं चओ नबी तॾहिं राज़ी थींदो जॾहिं घणे में घणी उम्मत जन्नत में रवानी थींदी खुदा करे चओ जीअं हिते गॾु जन्नत में बि ईअं गॾु हुजऊं आमीन नथो चए कस थी लॻे मज़ो त उते आहे हिते कुझु बि न थी सचो थी उन नबीअ सां हाणे हीअं चओ त सॼी दुनिया में अहिड़ा ॾोहिटा ई कोन्हनि जेके नबी पाक खे ॾोहिटा मिलिया आहिनि कंहिंजा अहिड़ा ॾोहिटा ॻाल्हायो तव्हां सां फातिमा पुट मुबारक दी बच्चो जायो थी सोना अली मुबारक दी बच्चो जायो थी सही तव्हांखे बि मुबारक हुजे सॼे कन में आज़ान खबे कन में तकबीर चई अथव चई सही न नालो छा रखियो अथव चई अज़ान बि तव्हां चओ तकबीर बि तव्हां चओ नालो बि तव्हां रखो जेको तव्हांखे मंज़ूर आहे उहो मां फातिमा ऐं अलीअ खे बि मंज़ूर आहे नज़र त कयो ॿियो बच्चो ॼायो आहे उन्हीअ जो नालो बि चओ नाने मोहम्मद रखियो अज़ान बि चयूं तकबीर भी चयूं एडा प्यारा नाने के भाकुर त नाने पादा चुनियूं त ॾिनऊं हसन हुसैन के चबारे करे गिरो नरम करे नबी से नबूवत वारनि ॾंदनि मुबारक ने ज़बान मुबारक सां नरम करे हसन हुसैन के खाराईंदा हा एडा प्यारा हा
जो नाने जे सीने मुबारक ते जो निंद्रा कंदा हा दुनिया जा डोटा दुनिया जे नानन जे पलंगन ते निंद्रा कन हसन हुसैन जो नाने जे सीने मुबारक ते निंद्रा कंदा हा लाड़काने वारो दुनिया जे नानन जा पलंग एडा नरम नाहिन जो जेको हसन हुसैन जे नाने जो सीनो मुबारक नरम हो नबी से हसन हुसैन जे जुल्फन के चो सिंघंदा हा साहबी था चवंदे छाजे करे सिंघंदा हो के तहां राबेल जा गुल सिंगो गुलाब जा गुल सिंगो मां मोहम्मद हसन हुसैन जे जुल्फन के सिंघंदो आहियां इन्हनि मां मूंखे जन्नत जी खुशबू ईंदी आहे ॾाढो त चओ सुभान अल्लाह केॾो प्यार कंदो आहे न्याणीअ जे बचन सां लटा मिटीअ में भरिया पिया आहिनि गप लगी पई आ वात मुंह किक थी वहे भाकुर पाए चुमियूं थोड़े छो थोड़े जे न्याणीअ जा बच्चा जो न्याणियूं निमाणियूं थींदियूं आहिनि आहे कि न ॻाल्हाए त मां सां मोबाइल में इस्लामी डाउनलोडिंग ला याद रखंदा फारूकी इस्लामी कैसेट हाउस नज़द सिद्दीकी मदरसा शहदाद कोट मोबाइल नंबर 0333 758 4871